अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे, इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जी हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿारनि ताईं वक़्तनि पहुची सघे। दोस्तों पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। तव्हां ॿाहिरि जूं तमामु घणियूं मोहबतूं मिलियूं आहिनि ऐं यकीन आहे त अॻिते बि मोहबत मिलंदी। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में ॾिसंदो त रूंडो हुनखे जाबिर ख़ान खे चवंदो, जेकॾहिं काश तूं मुंहिंजी भेण जी ज़िंदगी में न हुजी हा त मां तवक्कुल ख़ान जे सॼे मिल्कियत जे मथां हावी थी वञा ऐं वॾो मिल्कियत जो कवा हिन महिल रईस हुजा हा। त हुन ते जाबिर ख़ान हुनखे चवंदो त सॼी उमिरि माल त खाधो अथई, पोइ बि वेल्डिंग ते हलींदो पियो, अञा तुंहिंजो ड्रॉ न थियो आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त तव्हांखे गुज़िरियल एपिसोड्स में ॿुधायो त चाकर ख़ान जेको आहे सो सावल ख़ान खे छॾे ॾींदो, अने उहो ई थियो आहे त चाकर ख़ान जेको आहे सो सावल ख़ान खे छॾे ॾिनो आहे ऐं सावल ख़ान हुनखे पंहिंजे ॻाल्हियुनि में आंदो आहे। तव्हां ॾिसंदो त चाकर ख़ान हुनखे चवंदो, तूं असांखे जेको आहे सो ॾटा ॾेई रहियो आहीं, ॻाल्हि खे फेराए रहियो आहीं, तूं बाबा जो दुश्मन तूं ई आहीं। लेकिन तव्हां ॾिसंदो त चाकर ख़ान खे जेको आहे सावल ख़ान पंहिंजे ॻाल्हियुनि में आणे ईंदो ऐं ड्रामे में तमामु घणो मज़ो थींदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जाबिर ख़ान ऐं सिकंदर ख़ान वारा तमामु घणा ख़ौफ़ज़दा हूंदा, छो जो उन्हनि खे ख़बर पई आहे त सावल ख़ान खे चाकर ख़ान छॾे ॾिनो आहे। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे महिरबानी करे पंहिंजे क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।